अस्सलामुअलैकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां? उम्मीद आहे त सभु ख़ैरियत सां हूंदा। मुंहिंजो नालो आहे मौज़म जमाली ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो MJ ऑफिशियल यूट्यूब चैनल। त दोस्तों, असांजो अॼु जो वीडियो आहे रमज़ान जे महीने लाइ हिकु नओं ड्रामो अची रहियो आहे। इन जो नालो छा आहे, हीअं कहिड़े चैनल ते हलंदो, इहो सभु कुझु असां तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाइण वारा आहियूं। ऐं इन में कहिड़ा आर्टिस्ट कमु कंदा, एक्टर कमु कंदा, इहो बि असां तव्हांखे ॿुधाइण वारा आहियूं। त तफ़सीली ॻाल्हि ॿुधाइण खां पहिरियां अगरि तव्हां दोस्त असांजे चैनल MJ ऑफिशियल ते नवां आहियो त असांजे चैनल MJ ऑफिशियल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे ऑल ते सेट करे छॾियो। त दोस्तों, हलूं था पंहिंजे वीडियो जी तरफ़। दोस्तों, रमज़ान जे महीने जे लाइ जेको नओं ड्रामो अची रहियो आहे उहो KTN चैनल ते हलंदो। इन ड्रामे जा प्रोमो बि रिलीज़ थी विया आहिनि। हिन ड्रामे जो नालो आहे चोरनि मथां मोर। ऐं हिन ड्रामे में केतिरा ई एक्टर कमु करे रहिया आहिनि, जीअं त वाहिद रज़ा, मनान अब्बासी उर्फ़ मामा लालू ऐं ॿिया बि केतिरा ई एक्टर, मशहूरु एक्टर हिन ड्रामे में कमु करे रहिया आहिनि। ऐं हिन ड्रामे में नवां एक्टर बि आहिनि। इन जा प्रोमो रिलीज़ थी विया आहिनि। तमामु फ़नी मज़ाहिया ड्रामो आहे, ॾिसण न विसारींदा। दोस्तों, असांजो नंढिड़ो वीडियो अगरि तव्हांखे पसंदि आयो हुजे त महिरबानी करे वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे ऑल ते सेट करे छॾियो। ऐं अहिड़े क़िस्म जा वधीक वीडियो ॾिसण लाइ असांजे MJ ऑफिशियल चैनल खे विज़िट कयो।